अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे सिंध जा 4 ड्रामा जेके अपकमिंग ड्रामा आहिनि जेके तमामु जल्द तव्हांखे पंहिंजी स्क्रीन ते ॾिसण में ईंदा। त दोस्तों उहे कहिड़ा ड्रामा आहिनि इन जे बारे में असां हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। देरी करे बिना अॻिते थो वञा ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। दोस्तों नंबर 1 ते जेको ड्रामो अचे थो उन ड्रामे जो नालो आहे लॾो पाॾे ते। दोस्तों लॾो पाॾे ते ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहिनि शमा मंगी, तान्या चन्ना ऐं जेको आहे सो तान्या चन्ना जी माउ जेका आहे शबीरा चन्ना ऐं रंजन चांग। ॿिया खोड़ सारा अदाकार मश्कर अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि ऐं हीउ ड्रामो मश्करो ड्रामो आहे, मश्करनि जो ड्रामो आहे। तमामु हिन में तव्हांखे कॉमेडी ॾेखारी वेंदी, तव्हां हिन ड्रामे खे हसी ॾेखारी वेंदी हिन ड्रामे में। दोस्तों ॻाल्हि कजे हिन ड्रामे जे डायरेक्टर जी त दोस्तों अञा ताईं इहो ज़ाहिर न आहे कयो वियो त लॾो पाॾे ते ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे। बाक़ी दोस्तों ऑफिशियली हिन ड्रामे जी रिलीज़ डेट अची वई आहे, पके में पकी रिलीज़ डेट अॼु हिन ड्रामे जी मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। पर दोस्तों रिलीज़ डेट ॿुधाइण खां पहिरियां असांजे वीडियो खे हिकु लाइक ज़रूरु कजो। दोस्तों हिन ड्रामे जी रिलीज़ डेट इहा आहे, पके मां पकी ऑफिशियल रिलीज़ डेट इहा आहे त हिन ड्रामे खे रिलीज़ कयो वेंदो हिन ईद उल अज़हा जी राति ते। मिसाल जी ॻाल्हि, अॼु ईद आहे, अॼोकी राति ते हीउ ड्रामो ईंदो। ईद जी राति ते तव्हांखे ॾिसण में ईंदो KTN एंटरटेनमेंट जे यूट्यूब चैनल ते। तव्हां टीवी ते ॾिसण था चाहियो त तव्हांखे टीवी ते बि ॾिसण में मिली वेंदो। दोस्तों ॿिए नंबर ते जेको ड्रामो अचे थो उन ड्रामे जो नालो आहे दर्दन जो देस ड्रामो। दोस्तों दर्दन जो देस ड्रामे जे बारे में बि तमामु भलो ड्रामो जेको अचे थो। दोस्तों ॻाल्हि कजे हिन दर्दन जो देस ड्रामे जी त हिन जी स्टार कास्ट में कहिड़ा अदाकार शामिल आहिनि। त दोस्तों हिन ड्रामे जी स्टार कास्ट में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास गुल ऐं ख़बरूं इहे बि अचनि थियूं त इहो निसार शाह हिन 40 किस्तुनि खां पोइ हिन ड्रामे में अची सघे थो। ऐं दोस्तों इन खां अलावा एस भट्टी हिन ड्रामे में शामिल आहे, नसरीन नाज़ बि हिन ड्रामे में शामिल आहे। दोस्तों हिन ड्रामे खे डायरेक्ट कयो आहे मंज़ूर दानिश, हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे। दोस्तों ॻाल्हि कजे हिन ड्रामे जी रिलीज़ डेट जी त दोस्तों ख़बरूं इहे थियूं अचनि त हिन ड्रामे खे ईद जी राति रिलीज़ कयो वेंदो। पर दोस्तों ऑफिशियल ख़बर इहा न आहे आई त हिन खे ईद जी राति रिलीज़ कयो वेंदो, पर घणा ई ईअं चवनि था त ईद जी राति हिन खे रिलीज़ कयो वेंदो। बहरहाल दोस्तों अहिड़ी ख़बर आई ईद ते रिलीज़ कयो वेंदो या न त मां तव्हांखे सभ खां पहिरियां ज़रूरु ॿुधाईंदुसि। दोस्तों 3 नंबर ते KTN ते हिकु फिल्म अची रही आहे जंहिं फिल्म जो नालो आहे नाहक। ऐं दोस्तों हिन फिल्म जी स्टार कास्ट में शामिल आहिनि रूबी अली, सतार लाड़, बिलावल खोखर ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार स्टार कास्ट में शामिल अथसि। ऐं हिन फिल्म खे जेको आहे सो रिलीज़ डेट हिन फिल्म जी न आहे आई। ऐं ॿुधायो इहो थो वञे त हिन फिल्म खे जेको आहे सो हिन फिल्म में बिलावल खोखर ऐं सतार लाड़ जो जेको किरदारु आहे उहे ॿई रूबी अली जा भाइर हूंदा आहिनि। बहरहाल पक कोन्हे, ऑफिशियल ख़बर न आहे आई। दोस्तों 4 नंबर ते KTN सिंध TV जी फिल्म आहे जेका फुल एक्शन फिल्म आहे। जीअं तव्हां पहिरियां ड्रामा ॾिसंदा त उन्हनि में हथियार खयां वेंदा, हिन फिल्म में तव्हांखे हथियार ॾेखारिया वेंदा। ऐं हिन फिल्म जी स्टार कास्ट में तमामु लंबी चौड़ी हिन में स्टार कास्ट आहे। सतार लाड़, अब्बास गुल, ज़ुल्फ़कार बुर्दी, सैद निसार शाह, वफ़ा दिलदार ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार स्टार कास्ट में शामिल अथसि। ऐं हिकु फुल एक्शन फिल्म आहे ऐं हिन फिल्म जो टीज़र बि रिलीज़ कयो वियो आहे। टीज़र जी मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में लिंक ॾींदुमि, उन लिंक ते क्लिक करे तव्हां हिन फिल्म जो टीज़र ॾिसी सघो था। ऐं दोस्तों हीअ फिल्म रिलीज़ ईद जे ॾींहं ते थींदव, ईद जे ॾींहं ते हीअ फिल्म जो तव्हां मज़ो ॾिसी सघंदव। त दोस्तों इहे हुयूं फिल्मूं, 2 फिल्मूं ऐं 2 ड्रामा जेके तमामु जल्द तव्हांखे ॾिसण में ईंदा ऐं तव्हां वरी उन्हनि खे ॾिसी पंहिंजूं पुराणियूं यादूं ताज़ा कंदव। त दोस्तों जेकॾहिं असांजी वीडियो तव्हांखे अॼु जी सुठी लॻी हुजेव त इनखे लाइक कजो। ऐं तव्हांखे सभ खां घणो इंतज़ारु कंहिंजो आहे, दर्दन जो देस ड्रामे जो या लॾो पाॾे ते ड्रामे जो।
नाम या सैयद निसार शाह जी जेका अचे थी फिल्म उन जो इंतज़ारु आहे त कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं असांजा अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुदस्सिर अली टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।